अस्सलामुअलैकुम भेण शपाना। वालेकुम सलाम अदा। भला फकीर वेहे जा वने वे ये कमल अदे धनुओं जे लाइ चांहि त खणी आ। जी अम्मा। न भेण शपाना न, फकीर लाइ वेहणी काफ़ी आ। वो मसा त न थाणो वञा त विढ़ण लाइ तयार, वेहण त ठहियो। काका धनु दरवाजे ॾे छा थो ॾिसी? मता दातन अची वञे धीउ, ईंदो त छा कंदो? मता मूंखे कावड़ अची वञे ऐं कंदो छा मूंखे? मां साम्हूं ईंदो आहियां न त लड़दी वेंदो आहे। धनुअ जो दाबो पे को पचाए सघंदो आहे भेण। तूं दादन लाइ ईअं थो चए? न भेण, तो चयो तॾहिं थो चवांसि, पर माफ़ बि तुंहिंजे करे थो कयांसि। न त दादन जा पेर ई न खुपनि। धनु धिंग भञे लिंग। हिकिड़े भेरे ओचितो साम्हूं थियोमांसि त हथनि मां रिपी थो छॾाए वियुसि। रिपी थो छॾे असली भॻो, अहिड़ो भॻो जो वयो सो वयो। हा मां, काको धनु आहे ई वॾी हशमत वारो। बाक़ी 2 दफ़ा बहराम ख़ान, 4 दफ़ा शहबाज ख़ान मूंखां माफ़ी घुरी चुको आहे। वञी थो निकिराए सोढल ॾे, असली सिर जी लॻसि। मूं महिल न रोके न त सोढल 7 आसमान ते हुजे। भेण शपाना, दादन त दुको ई न आहे हिन धनु धमाली फ़कीर जे अॻियां। तू मुझे घर में हाँ केका इजाज़त वरतई? दादन भेण शपाना जे करे माफ़ी अथई। हा छॾेसि अब्बा, छॾेसि। मां हिनखे घर में अचण न ॾींदी करे। अब्बा पाण भॻो थो अचे, मां त कोन थी अचण ॾियांसि। भॻो थो अचे तर त पोइ बंदि कयो न। अम्मा तूं नथी मञी, वापसि हलंदियूंसीं त टके मुल थी वेंदियूंसीं। छो टके मुल थी वेंदियूंसीं? सॼी बिरादरी टोकींदी, हर कोई ताना ॾींदो। वॾी ॻाल्हि त मीरल असुल न मुड़ंदो। मुंहुं ॾींदियूंसीं, तूं परेशान न थी। अम्मा मुंहिंजो जिस्म हिते ऐं रूह हुन घर जी भितियुनि सां टकराईंदो रहंदो। दादन खां वधीक ॿी पनाह महफ़ूज़ नाहे अम्मा। रब केॾो न वॾो आहे, उहो ई महफ़ूज़ पनाह ॾींदो। अम्मा नाहे, मञ मुंहिंजी। नूरी तूं चरी त कोन थी आई? छो अम्मा? दादन रहाए न रहाए असीं ज़ोरीअ वञी रहूं? हू वापसि करण ते ऐं असीं हरू भरू लड़कण ते? अकुल सिख, हुते हलूं पोइ दादन लाइ सोचींदियूंसीं। कोन सोचींदो अम्मा, तूं हेॾा अचण बि न ॾींदीअ। ॿियो त बिरादरी ऐं मीरल जूं मुसीबतूं हेॾा अचण ई न ॾींदियूं अम्मा। बादल भरवसे वारो माण्हू आहे, इजाज़त वठी पोइ तोखे वठी ईंदसि। वाइदो अम्मा? वाइदो आहे नूरी। अम्मा मूंखे न आणींदीअ त मां छा कंदसि तोखे? नूरी मां त पंहिंजो वाइदो पूरो कयो। कहिड़ी ख़बर त तोखे ओचितो हादसो घिरी वेंदो। कैसा थी ॻाल्हाई मासी? पंहिंजनि सूरनि ऐं पूरनि सां नसीर। नूरी त मूंखे हयातीअ जो दर्द ॾेई वई आहे। मासी मुक़दर जी ॻाल्हि को बि टारे न सघंदो आहे। मां मुसलसल तलाश में आहियां, मथां मिली बि वञे। न नसीर न मिलंदी, लावारिस थी दफ़न थी वेंदी।
दादन जी सरदार। शहबाज खान असांजी बिरादरीअ ते शक थो करे। छाजो शक? छोकिरे जे अॻुवा जो। बिरादरीअ जे बे कहिड़े माण्हूअ ते? अण सिधी तरह तोड़ा इशार दस दातन। ॿियो वरी कहिड़ो आहे जंहिंजे लाइ चवे? जॾहिं सिधो मूं लाइ चवे न त पोइ मूं वटि जवाब आहिनि। बाक़ी अण सिधे ऐं ओटारनि ते इल्ज़ाम हणण वारो कमज़ोर हूंदो आहे। शहबाज खान त पाण कोले कूड़ो आहे त पोइ ॿियनि ते शक कीअं थो करे? गोल जिरगे में औरतुनि जे लाइ छा तइ थियो? पाण हुन वाइदे ते पूरो लथो आहे। हुन लाइ तव्हां शहबाज खान या संखार खान सां ॻाल्हायो आहे? मूंखे सुध ई न आहे। न तो ॿुधायो आहे त ख़ाबल हंधुसि छा? पतो पवंदो त चवंदो थांसि न। हुननि न सिर्फ़ औरतुनि जे इज़त में खलल विझण जी कई आहे पर छोकिरी बि माराए छॾी आहे सरदार। छा? हा सरदार, हिन मामले में तव्हांखे बि सोचणु ऐं कुझु करणु घुर्जे, न त पोइ मां बि कमज़ोर न आहियां। कमज़ोर ना आई त पोइ सरदार खे छो थो चवीं? तूं न ॻाल्हाए, मां सरदार सां आहियां। सरदार सां बि सुरीलो ॻाल्हाए दादन, न त छा? हा सरदार, तव्हां हिननि खे रोकियो, वॾायो, पोइ वरी तव्हां गुस्ताखी समझंदो। तव्हां मां अटकायो। सरदार, तव्हां शहबाज खान खां फ़ैसिलो वठी ॾियो, छो त खुद शहबाज खान ऐं मीरल अमानतुनि में ख़यानत जी कोशिश कई आहे ऐं 7 राॼीअ जे फ़ैसिले जी इनहराफ़ी कई आहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ बिल्कुलु इनहराफ़ी आहे। मां संघार खान सां ॻाल्हाईंदुसि। संघार खान खे चई आयोसि, उन हिन वक़्त ताईं कुझु न कयो आहे। सरदार, मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो, पोइ हीअ तव्हां सम्झो या इतला सम्झो या अञा कुझु ॿियो, न त पोइ दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे, नाहे डरणो। चवे जाई दो सरकार, जांच लही शहबाज खान खे चओ। चवण बि घुर्जेसि बाबल साईं। मूंखे लॻे थो त हुन लांग वराई आहे बिरादरीअ ते शक करे, त कंहिंजो इन जी तरफ़ ध्यानु ई न वञे। या दादन वाकई इन पलांद में संदसि पुट अगवा करायो आहे। संदसि ॻाल्हियुनि मां बूह बखे थी। कासिम, तू कुकड़ लॻो सॼो ॾींहुं घर में वेठो आहीं, सोठण जी केरु कंदो? चाची अम्मा, मां शौक़ मां हिते कोन वेठो आहियां, पर के ख़तरा आहिनि, उन जे लाइ वेठो आहियां। अदा कुछ कर न जो ही मसलो हल थे। भाॼई, तूं छा थी समझी त मूंखे गणती कान हूंदी? मूं कंहिंखे कोन चयो हूंदो। चयो हूंदी, पर ॿियनि खे चवण खां बहितर आहे त माण्हू पाण कोशिश करे न। पाण वञण सां भाॼई नुक़सान आहे। पुलिस जो डपु त लथो आहे, पर हिन शहबाज जे चमचनि जो ख़ौफ़ आहे। भाॼई, कंहिं वक़्त बि काह करे सघनि था। मां हरू भरू थोरे विया हिते। अरे अबा, जेको माण्हू पाण कंदो आहे न, उहो ॿियो थोरी कंदो। तूं पाण वञ, असीं पंहिंजी हिफ़ाज़त करे ॼाणूं। चाची अम्मा, मां मञा थो त तूं पंहिंजो बचाव करे सघीं थी, पर दुश्मन जेकॾहिं ओचितो झाटो हणी वञे त पोइ ओचिते झाटे खे मुंहुं न ॾेई सघो त पोइ छा रहंदो असांजे मुंहं में? अदा जेकॾहिं तूं न कंदे न त पोइ समझी छॾ त सोढल जो कुझु बि कोन थींदो। सोढल जो सभु कुझु थींदो। सफ़र, तूं बिना इजाज़त जे असांजे घर में? तोखे ख़बर न आहे त कासिम करंट आहे। अरे
या मोरे। आस्ते मां पंहिंजी पुफी जे घर आयो आहियां ऐं इहो ॿुधाइण आयो आहियां जेकॾहिं सोढल फ़ैसिलो न ॾिनो न त मां पंहिंजी भेण जे खून जो पलांत कंदुसि। केरु आहे चाची? ही भाइटियो आ, सोढल जो मारोट ज़फर, लालची मक्कार। पुफी न ॻाल्हाए त पर जेकॾहिं इज़त जे लाइ कड़ी न त बिना देर हितां हलियो वञ। तूं शहबाज खान जी उशी ते निशान आयो आहीं। कासिम मां हींअर बि कुझु करे सघां थो पर न इतला ज़रूरी आहे। मां पंहिंजी भेण सुमल जो खून न आहियां विसारे सघियो। घणो रोकियुमि पाण खे पुफी पर न हाणे उहो हिसाब ऐं ज़मीन जो वहिंवार वठी रहंदुसि। न त ही घर रणक वांगुरु वीरान हूंदो। पर हिन घर खे वीरान करण वारो पाण वीरान थी वेंदो छो त कासिम करनि था खारे या मारे। समझ में नथो अचे त आख़िर अहिड़ी कहिड़ी गुझी ताक़त सोढल सां मिलियल आहे जंहिं जवाद खान खे गुम कंदे पहिरां ई लिकाए छॾिया। चओ सच था सरकार, छिपुनि मथां छिपूं हूंदियूं आहिनि पर सोढल जूं बाहूं एतिरियूं डिघियूं न आहिनि। पर पोइ बि ख़बर न आहे, असां त सकी सकी साणा थी पिया आहियूं। रुगो सकिया आहियो, दिलि सां त कोशिश थी कोन्हे का। किबला तव्हां त दिलि सां कोशिश कई आहे न, पोइ बि कुझु न वरियो आहे। असां ते मयार अजाई आहे। रुगो पासे जो पतो पवे त मां काहे पवां अम्मा जी दुआ सां। हुई ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। गौर तूं ईअं कंदो आहीं न त बुत ते टिंडड़ियूं चढ़ंदियूं आहिनि, टिंडड़ियूं अम्मा जी दुआ सां। मुड़ुस ॾिसे टिंडड़ियूं थियूं चढ़नि से। मट कयो न त ॼाण ॿिन्ही खे भरो मुंहिंजे अंदर में बाहियूं ऐं वठा ऐं तव्हां ॿई इन हीअ बेवकूफ़ाणी हरकत में पूरा नालाइक़ कंहिं जाइ। बाबा साईं चङा ई असुल न चइजे, मां किथे कई जुड़ियल थो झाड़ू करे। चयुमि न त छॾियो। ठीकु आहे बाबा साईं। जुड़ियल जी बाबा साईं। दादन ऐं बहराम जी बिरादरी जे थाकनि खे जाचो अथव? जी सरकार, चङी तरह सां, पर उते का बुई न आहे। दादन छो कंदो किबला? को पुराणो वेर रहियल हूंदुसि। पुराणो वेर न औरतुनि खसजण जी बाहि थी सघेसि थी सरकार। न औरतुनि जे तंग थियण जी ख़बर पई अथसि। संगार खान वटि दाई थियो। जेको दाही थींदो उन में कहिड़ो दम हेॾो जो कदम खणे। सोढल में वरी कहिड़ो साहु आहे बाबा साईं जंहिं हेॾो हानियो कयो आहे? सो बि हैरत आहे जो मालूम ई नथो थिए। मुंहिंजी ॻाल्हि ॿई कन खोले ॿुधो। मूंखे हर हाल में जवाद खान जो पतो घुर्जे न त ॿई ॼणा न हूंदो। तोखे औलाद वांगुरु सम्झो तम शफन न त थाणो खे को दड़का ॾे ये थाणा गड्ढी विझांस। थाणो थणकिया तब तुझे करे, जे न धणकिया तब तुझे करे। ऐं मां छुटुसि खोब बि कॾहिं धणी बणियो। ॻाल्हि ॿुध धाणो, मुंहिंजे करे आहीं तूं सभु कुझु, जे न त को हुजे ई बि कोन। ॿुधम धाणो न हूंदी न त को ॿियो बि कोन हूंदो। ॾिसो चाची, वरी बि पाण में मां जहिड़ो आहियां ई न। शफन शेर आ शेर, बिलो कयो जेकॾहिं मुंहुं ॾिनम न पछताईंदव। अंधो किरियो खूह में, उन बि ईअं ई चयो त मूंखे ॿाहिरि कढो न त मां मोह थो कयां। शफन ॾिस बाबा, वक़्त ऐं हालतूं बि ॾिसबियूं आहिनि। तूं नंढो ॿार न आहीं जो ज़िद करीं। ज़िद न आहे चाचा, हक़ आहे हक़, जंहिं लाइ साधे चवंदे 3 महीना थी विया आहिनि, ॿुधो ई नथा त पोइ मूंखे मयार न ॾियो चाचा, न ॾियो। तूं अञा कुझु सब्र कर, मां दादन वारनि खे चवां। ही डिॼणो कोन चवंदो, मां चवंदसि। हा चओसि,
न त पोइ छपन छेर आ छेर जितां आयो न चीड़ियो फाड़ियो ढायो घेरायो वेंदो दाद न हुजे खणी जबल हुजे जोश में रिझी पाणी थी वही वेंदो। इहा जेका मथे वारी तिद तुंहिंजे मथे में तिर तिर थी करे न इहा तकड़ में 13 भाङा थी वेंदी। वॾनि जो चयो मंजे अदब कजे पुठी न ॾिबी आहे। न छो पुठी ॾींदो ॾाहो आहे शफ़न कीअं शफ़न? बिल्कुलु चाची पर पर छा? भला दादन खे तपु छो थो चढ़े? मां संदसि मारोट आहियां रतो आहियां को परे जो न आहियां। अॼुकल्ह जे ज़माने में माण्हू संग अलाए किथे किथे थो ॾे ओए दादन आख़िर छीको छो थो करे? चाची इहो सोचे अंतर में बाहि थी भड़का ॾे त वञी ॿुधायांसि छपन छेरा छेर। भी थे ऐं दादन कीअं भी करे बाप बा नाहे करणी दिलबर। चरियो थियो आहे छा आमद? ॻाल्हि सीने में दफ़न समझ मौत ताईं। बिल्कुलु आमद। पर ओहू ॾिस साम्हूं इन मूंखे ॿधो ई मारियो। सोड़ो केन संभाल आमद मीरा लवारा। खालिद बता दिल नहीं खालिद धक लगी हो दिल पर। जवान जा पुट मखण मखण पाण के संभाल संभाल पाण के मखण मखण यार जफर मुझे तो गोलियां खत्म थी वयूं। यार मूं वटि बि ॿ कारतूस बचा आहिनि। न वेंदा पोइ हटो वीरल मखण खे खण हिकिड़ो ॾींहुं न आहे पोइ पलाण कंदासीं। अरे उड़िस जो मतलब त शहबाज खान ड्रामो करे वियो। असीं हकीकत करे ॾेखारींदासीं। असीं केरु आहे? ॿुधायूं था तोखे त असीं केरु आहियूं। हाणे सोठल जे माण्हुनि छॾियो आहे। सोठल जे माण्हुनि? हा पर अलाए किथे खणी विया। जहिड़ो अञा पियो बादल वटि औरतुनि खे न सताए ऐं असां सां न फिटाए न त तूं सदाईं लाइ गैर महफ़ूज़ हूंदे। कूड़ थो ॻाल्हाईं। न
बिल्कुल सच। उन्हनि जा नाला चिनी था? हाँ, ईसन ऐं कासिम। तो केड़े कंहिं पढ़ाए मोकिलियो आहे? अनवर, इनखे मुकमिल गुम करणो पवंदो, न त बची कोन सघंदासीं। हल हल त हाणे वरी 80 पढ़ायूंसि। हल ॻया थी, हल। खबरदार, तव्हां पुलिस जे घेरे में आयो। सूबेदार, असांखे निकिरण ॾियो, न त हिन जवाद जो लाश मिलंदो तव्हांखे। लाश बि अहिड़ो जिंहिंजी सुञाणप न करे सघंदो। असीं जवाद खे छॾियूं था, पर हे उत्तर तरफ़ वारो सिपाह हटायो। असीं झेड़ो नथा चाहियूं सूबेदार। तव्हां उतर खां हटी वञो, ठीकु आहे? तव्हां जवाद खे कुझु बि कयो त बची न सघंदो। जवाद ठीक था न? जी सर, मां ठीक आया। न निकरा ने, जो निकता त तव्हां जूं वर्दियूं न रहंदियूं। जी सर। दमादाल त भले होठ में तू हाल धक्को लॻसि या न भाॻे खे? न साईं, किरी पियो त बेहोश थी वियो। साहब, ही जबल सदाई ईअं कंदो आहे, दॿ जो असुल आहे ई न। साहब, दोरा त पचियल अथसि। तूं पेर माटिस, माथो तो मोटियांसि। जमादार मुड़ुस थी होश में अचो यार। अरे ई नान बेख कशोट ने खबर अफकना जोशन छड़ियास केस। हाँ सोट, पक्को करे मोकिलियो थमांसि ऐं पुलिस खे बि फोन करायमि। तुंहिंजे चवण मूजिब मुराद वटि नंबर हो। उहे दीन मोहम्मद ऐं मुराद ज़ाहिर तो कोन कंदा न। रेल गुज़री वञनि जो कुझु न। जंहिं सिम तां थाणे ते फोन कयाऊं न, सा सिम ई भई छॾियऊं। सिम या छा आहे? मोबाइल फोन में पंदी आहे, सा उन्हनि जे नाले बि न हुई। पुलिस पहुतस अलाए न? ख़बर न आहे सोट। पुलिस पकड़े वञेसि न त 161 करायसि त ॾाढो भलो। पोइ सोढल भली पतड़े, पर वरंदुसि कुझु बि कोन। आ पुलिस बदल शिकार वसाना ऐं ॿोड़ींदी। वधीक चई नथो सघिजे। बज़ार जी सोट। यार जेकॾहिं न नूरी ज़िंदा हुजे हा त ईअं न कया। शाहबाज़ खान खे ॿोलाई, पोइ जवाब हुनजे वापसि कया। पर यार वो न रही आ, न त शाहबाज़ खान खे सुथ पवे आ त दादन मौत आ, ऐं मौत डरणो नाहे। जवाद खान ॾाढी तकलीफ़ में हूंदो। हवेलीअ में
सोगवार माहौल आहे, आराम फिटल आहे। कहिड़ो माण्हू थी सघे थो जंहिं शहबाज खान जूं ॼण बाहूं बंदि करे छॾियूं आहिनि? किथां का ज़री बि ख़बर नथी मिले। सरकार का ख़बर पई छा? पुलिस इलाइक़े में लथल हुई। पक सोडल जे साथारनि पोयां हूंदी। SHO ऐं DSP ते SP साहब जी दबा थी सघे थी, पर हुई जाम। मूं परे खां ॾिसी तारो कयो अम्मा जी दुआ सां। तारो छो कई? पुलिस सां विचरणो चङो बि न आहे सरकार। तव्हां थाणे ते फोन करे पुछी ॾिसो, मता का ख़बर मिले। हेलो, हाय सुशी साहब। मुबारक हुजे शहबाज खान। छा जी? जवाद खान मुंहिंजे साम्हूं वेठल आहे। न मां ग़लति बयानी छो कंदुसि? पुलिस जा 500 हूंदा आहिनि। पतो पवंदे ई छापो हणी छॾायो अथनि। पोइ बि ख़बर त पए। मूं टीम जोड़ी जंहिं कमु करे ॾेखारियो। छेलो गाॾीअ में ईंदो या पोइ पहुचंदो? चङो ठीकु आहे। ओके ओके ओके। जुड़ियल गाड़ी तैयार कर। काॾे हलणो आहे सरकार? थाणे। थाणे ते खेर त आहे। तोखे चयमि न त गाड़ी तैयार कर। देर न आहे बाबल, अम्मा जी दुआ सां। बाक़ी इहो जाचणो आहे त केरु हो अहिड़ी जुरत करण वारो। रोज़ थो फेरे